डहरकी में संगावती तकरार तां नौजवान नानी खे अगवा करण लाइ संदसि घर ते हमलो कयो। टिनि जवाबदारनि पारां घर धड़नि खे मारकुट दौरान दाहन कुकुनि ते पाड़े वारनि इलाइक़े जे चङे मुड़ुस पंहिंजे कमदारनि सां गॾु पहुची बिरादरी जे न्याणी खे अगवा थियण खां बचाए वरितो। बरोवक्त ॿिनि जवाबदारनि खे सोगो करण बाद डहरकी पुलिस हवाले कयो। डहरकी जे जोंग कॉलोनी जे रहवासी नज़ीर अहमद महर संदसि घरवारी लतीफ़ा महर अगवा थियण खां बची वियल नौजवान नारी अलहवराई महर सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त उन्हनि अलहवराई जी मर्ज़ी सां संदसि मङणो हुन जे सोट मोहम्मद आलम पुट उमीद अली महर सां कयो आहे, जंहिंजे हिकु ॾींहुं बाद पुन्नू महर पीराणो शबीर अहमद ऐं बशीर अहमद पंहिंजे साथियुनि सां गॾिजी संदसि घर ते हमलो करे अलहवराई खे अगवा करण जी कोशिश कई ऐं हू संदसि धीअ खे अगवा करे उन जी मर्ज़ी बिना अली मोहम्मद पुट साबू महर सां प्रणन चाहिनि था। पीराणो शबीर ऐं पुन्नू घर में अची करे असां यरगला बणायूं ऐं अगवा करण जी कोशिशि कयूं। मुंहिंजी नंढी मुंहिंजी घरवारी खे कुटियूं बि ॾाढो, पोइ रड़ियुनि ते पाड़े अची विया। ॿिए पासे अगवा करण जे इल्ज़ाम हेठि आयल बशीर अहमद महर साफ़िन खे ॿुधायो त अलहवराई जो संग उन्हनि जे नौजवान खे मिलियल हो, जंहिंखे नज़ीर अहमद महर वारनि लिक छुप में ॿिए हंधि मंगाए संदसि प्रणो करणु चाहियो। अहिड़ी इतला ते नज़ीर अहमद खां सिर्फ़ु पुछाणो करे वञण वियासीं त घर भातियुनि अलहवराई खे अगवा करण जो ड्रामो रचायो, उन्हनि खे कूड़े केस में फासाइण जी कोशिशि कई आहे। पीराणो ॿियो जो पुनल ॿियो अथई शबीर अहमद नालो अथसि, हिकु उहो आहे माण्हू हाणे 4 आहिनि या 5 आहिनि, उहो क़ैद कई भरे विहारी वेठो आहे। मुंहिंजी साईं अमड़ बि उते क़ैद आहे, उहा वीचारी बीमार आहे, उहा बि उते क़ैद आहे। ज़बरदस्ती असांखे विहारी वेठो आहे। नज़ीरे खे जेको आहे गुम करे छॾियो, असांखे का ख़बर कोन्हे उनजी घरनि वारी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।